और जमाल थाने जे गोठ वलीमुंद मलिक रावासी मर्द औरतन ॿारनि बुढ़नि फ़कीर अहमद मलिक खान मलिक अरसला मलिक ऐं जी अॻवानी में ॻोठाणनि SSP ऑफिस कंदकोट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। मलिक बिरादरी के मुज़ाहिरीन दाईंदे चयो त चोलाणी बिरादरी जा बासर माण्हू अकबर सदाम शहजादो ऐं शबीर चोलाणी हथियारनि के ज़ोर ते असां खां भत्तो भी घुरनि था ऐं असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो भी करणु चाहिनि था। मलिक बिरादरी के मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त हू बासर आहिनि ऐं असांखे मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ SSP कश्मीर के हुकुम ते A सेक्शन SHO मोहम्मद इलियास ओडो मलिक बिरादरी के मुज़ाहिरीन वटि पहुतो। कामयाब ॻाल्हियूं करण बाद ॿिनि ॾींहंनि में इंसाफ़ की ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म करायो। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।